डर की बरसां ॻोठ बेराटो में रेती मानर ऐं सेहड़वाह जे सभी आबादगारनि पारां एसडीओ इरिगेशन ख़िलाफ़ निटारणो समय एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ आबादगारनि आफ़ताब ख़ान, हफ़ीज़ ख़ान शहर, तालिब शहर, शफ़ीक मशहर ॿियनि आवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इरिगेशन जा अमलदार तोड़े सेहड़वाह चौकी जो इंचार्ज अलाह जवायो रिंद सेहड़वाह ऐं रेती मानर जे मोगनि जा अघ मुक़ररु करे पाणी विकिरो करे रहिया आहिनि, जिन जा आबादगारनि खां फ़ी मोगे ते 5000 खां 10,000 रुपया वरिता वञनि था, जेके हैवी मशीनूं ऐं ट्रैक्टरनि जी मदद सां पाणी चोरी कनि पिया। रेती में पानी फुल थींदो आहे न, इरिगेशन वारनि जी पुलिस जी रोज़ी बंदि थींदी आहे। असल मेन मसइलो इहो आहे, जे रेती में पानी न ईंदो त हुननि जी माना 11 महीने ते हुननि जी रोज़ी हलंदी पई। असां वटि हिकु जिरे बि न थी सघियो आहे बिजाई। हीअ हथरादो खोट आहे, पाणी जेका हाणे किलत कोन्हे घोटकी फीड में न की मीरकोश रेगुलर ते एसडीओ अख्तर लेगारी रेती पुलिस इंतज़ामिया हथ सां लिफ्ट मशीनूं पखा हणाए असांजे पाणी धाणो आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी सेहड़वाह ऐं रेती माइनर तां गैर क़ानूनी धिका लिफ्टूं हटाए पुछड़ी ताईं पाणी खे यकीनी बनायो वञे त जीअं हू पंहिंजा फ़सुल पोखे सघनि। हुननि चयो त पाणी ॾेई इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एसडीओ इरिगेशन ऑफिस जो घेराव कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk